नाज़रीन गाड़ो में हैदर जोगी की रिपोर्ट मूजिब सामूंडी तूफ़ान क्यार के असर सबब सामूंडी चाड़ के नतीजे में गाड़ो और केटी बंदर जा सवें गोठ पानी के घेरे में अची विया आहिनि। मुतासर गोठन में अहमद अली जत, हाजी अली मोहम्मद जत, हयात जत, हाजी ईसा जत, अली मोहम्मद जत, बचाव जत जा ज़री फसल खूह और नलकन समेत घर भी सामूंडी पानी के हेठि अची विया आहिनि। मुतासर माण्हुनि जी इंतज़ामिया पारां का बहिर न कई वई आहे। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर सरफराज़ ॾेरो मुतासर इलाइक़नि जो दौरो कयो ऐं ॻाल्हाईंदे चयो त ज़िले ठटे जा 7000 ख़ानदान मुतासर थिया आहिनि। हिकु कैंप क़ाइमु करे 45 खेमनि में 300 माण्हुनि खे रहायो वियो आहे। होॾां ज़िले चेयरमैन समेत कंहिं बि कामूरे मुतासरीन जी का वाहिर न कई आहे, जंहिंजे करे सामूंडी तूफ़ान क्यार जा मुतासरीन बेयारो मददगार बणियल आहिनि। हैदर जोगी, STV न्यूज़ गाड़ो। हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो STV न्यूज़। असां जेको माना बच्चा कढी रोडनि ते विहारेसीं, DC साहब आयो आहे, AC साहब आयो आहे, हमीद पवर आयो आहे, तालको रमज़ान आयो आहे ऐं सभु आया आहिनि, पर ख़ाली पाणी जी टैंक सवाइ ॿी अलावा छा का शइ 3 ॾींहंनि जे अंदरि असांखे अञा मिली कोन्हे। कल्ह आया, 2 ॾींहं आया आहिनि, हर शइ ॾिसी वासी विया आहिनि। पाणी जो पुछा कनि पिया, पाणी जा टांकी आई अची, हा पाणी पए थो आहे। ऐं बाक़ी जेको खाधे पीते लाइ का शइ अञा ताईं इन्हनि माण्हुनि खे कंहिंखे जेके बि ॻोठ ॿुधिया आहिनि, इन्हनि मां कंहिंखे बि खाधे पीते जे राशन जे बारे का शइ न मिली आहे। ज़रूरु हेतिरो घरनि में जो पाणी आहे, इन्हनि माण्हुनि जो किथे चुल्हो दुखाईंदा, जेको कुझु बि खाईंदा पीअंदा, ख़ाली पाणी ते पीअनि था बसि, ॿियो का शइ कोन थी मिले। पाणी मिले पियो, हर शइ पाणी आहे, बाक़ी खाधे पीते लाइ को बि निज़ाम कोन्हे। जंहिंमें बि खारो पाणी दाख़िल थी चुको आहे, हुते अञा बि के सार सवाल असांजी न आहे हिते। केतिरा मुतासिर थिया आहिनि ॻोठ? ॻोठ ते 4 ॻोठ आहिनि। 4 ॻोठ जी हा। पाणी न खाधे जी का शइ के रस्तो ई कोन्हे, बचा कढूं। अच्छा, तव्हां कुझु मिलियो आहे खाधे पीते सामान? का शइ कोन मिली आहे। अच्छा, हा, पोइ अलाह अलाह असां करियूं। केरु मदद करणु कोन आयो आहे, कढणु रिलीफ करणु? न केरु बि कोन आयो।